एक अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं नाज़रीन। खैबर लग सेखार थाणे जी हद में बशीर समूह जे फारवन जे बाग में मासूम नींगरीअ सां ज़ना कयो वियो आहे। जवाबदार अब्दुल रज़ाक मल्हा वलद अमन मल्हा। तफ़सील मूजिब खैबर लग सेखार थाणे जी हद में बशीर समूह जे फारवन जे बाग में मासूम नींगरीअ सीमा वलद मोहम्मद सूमार कुंभर उमिरि अटकल 10 साल, जंहिंखे जवाबदार पैसनि जी लालच ॾेई घर खां कुछ मुफ़ासिले ते वठी वञी ज़ोरी ज़बरदस्ती कई आहे, जंहिंजी तमामु घणी नाज़ुक हालत आहे। नींगरीअ खे हथनि ते खणी अची थाणे सेखाट ते आंदो। पुलिस पारां मेडिकल जे लाइ लेटर वठी वारसनि मटियारी अस्पताल विया, जिथे नींगरीअ जो मेडिकल थियो ऐं डॉक्टरनि तस्दीक कई त नींगरीअ सां ज़ना थियो आहे। उन खां पोइ वारसनि थाणे ते अची हाल हक़ीक़त बयां कई। उन खां पोइ पुलिस जवाबदार अब्दुल रज़ाक वलद अमन मल्हा खे गिरफ़्तार करे थाणे ते लाकअप करे संदसि मथां ज़ना जो केस दाख़िल करे खैस चालान करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ नींगरीअ जी माउ ऐं पीउ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजी मासूम नींगरी सीमा खे जवाबदार अब्दुल रज़ाक मल्हा वर्ग लाइ फारवन जे बाग में ज़ोरी होस जो निशानो बणाए गुल जहिड़ी ज़िंदगीअ खे दागदार करे छॾियो आहे। मुल्क में ज़ोरी ज़ना कंदड़नि खे सरियाम सज़ा न ॾिनी वई। रब ॼाणे त अञा केतिरनि ई सीमाउनि जूं ज़िंदगियूं लुटजंदियूं रहंदियूं।